इंसान जी कामयाबी जो राज़ कुझु शयुनि ते आहे, जंहिंमें सभ खां पहिरियों इहो आहे त माण्हू पंहिंजे मक़सद जो तयन करे। मुंहिंजो ज़िंदगीअ जो मक़सदु कहिड़ो आहे, मंज़िल जो तयन, मक़सदु ऐं मंज़िल। ॿियो जेकी अहम शइ आहे, जेकी नज़रअंदाज़ कई थी वञे, त मक़सदु त सभु केरु तयन करे थो या मंज़िल बि, पर हिकु जाइ ते तवजो न आहे। ज़हन हिकु जाइ ते टिकाउ न आहे, हुनजो हिकु जाइ ते टिकियल न आहे। कामयाबी जो राज़ इहो आहे त ज़हन हिकु पासे हुजे, हिकु जाइ ते हुजे, हिकु हदफ़ ते हुजे, हिकु शइ तइ कजे, पोइ उन ते हुजे, घणनि शयुनि ते न हुजे। पर असांजो तवजो घणनि शयुनि ॾांहुं थो वञे ऐं हिकु शइ ते न आहे। माना छा थियणो आहे, छा बणिजणो आहे, उहा हिकु शइ न आहे। उन में घणो तवजो ऑलराउंडर थियण ते आहे, त माना घणियूं शयूं सिखूं, घणियूं शयूं असांखे अचनि, घणा कारोबार कयूं, घणियूं नौकरियूं कयूं, घणा कम कयूं। घणा कम, घणा नौकरियूं, घणो कारोबार, घणनि पासनि ते तवजो ख़्यालु, उहो जेको आहे नुक़सानु ॾिए थो। माण्हू पंहिंजी मंज़िल ते नथो पहुचे, मक़सदु हासिलु नथो करे। मक़सदु हासिलु करण जे लाइ ज़रूरी आहे त हिकु शइ ते तवजो हुजे, ऑलराउंडर बणिजण जी कोशिशि न कजे, हर शइ हर कमु करण जी कोशिशि न कजे त हे बि कमु कयां, हो बि कयां, हो बि कयां। पर असांजो जेको मुआशिरो आहे, बुनियादी तौर ते जागीरदार वॾेर को मुआशिरो आहे, उन में ग़रीब जो बि जेको ज़हन आहे उहो साॻियो वॾेर को ई आहे। माना जिते किथे कंहिं जाइ ते पहुचंदो, मंज़िल ते पहुचंदो, त पोइ वॾेरे थियण जी कोशिशि कंदो। छो जो जागीरदार मुआशिरे जा जेके बुरायूं खामियूं आहिनि, उहे बि उन में माण्हू में अची थियूं वञनि, उनखां मुतासिर थिए थो, उनखां पंहिंजो पाण खे अलॻि या कटे नथो सघे। पर इहा ई कोशिशि त हर कमु मां कयां, हर कमु मुंहिंजे हथ में हुजे, हर कमु मुंहिंजे ज़रिए वसीले ते, ॿिए कंहिंजे हथ वसीले कमु न हुजे। ऐं इन जो नतीजो इहो थिए थो त उहो इख़्तिलाफ़नि जो, तकरारनि जो शिकार थी पंहिंजे मंज़िल ऐं मक़सद खां हटी थो वञे ऐं असुलु कामयाबी हासिलु नथो करे। उन जे करे असुलु कामयाबी जो राज़ इहो आहे त हिकु पासे तवजो हुजे, हिकु शइ ते महिनत हुजे, ॿियनि पासनि खे छॾे उन ई फील्ड, उन ई मैदान में कामयाबु थियण जी पूरी जुस्तजू करे, महिनत करे, जदोजहद करे त कामयाबी मिलंदी। पर जो तवजो हिकु शइ खां हटी वेंदो ऐं घणनि शयुनि ते तवजो कंदो त हे बि, हो बि, हो बि, हर शइ मुंहिंजे हथ वसि हुजे, हर शइ मां कयां, त न थी सघंदो। हिकु शइ ते दारोमदार, हिकु शइ ते तवजो, मक़सदु, मंज़िल ऐं उन ते ई महिनत ऐं जुस्तजू हुजे। ऐं बाक़ी जेके कुझु शयूं जेके उनखे रंडाईंदियूं, उहा तनक़ीद आहे, उहा मुखालफ़त आहे, उहा छो जो माण्हू वांदा आहिनि, माण्हुनि खे कमुकारु कोन्हे, बेरोज़गारी आहे, रोज़गार वारो बि हिते बेरोज़गार आहे। सो वांधकाई घणी आहे, टाइम घणो आहे, ॿियनि ते ॻाल्हाइण ऐं तबसरनि करण ते पंहिंजी शख़्सियत, पंहिंजी ज़िंदगी खे को न ॾिसंदो, ॿियनि ते घणी नज़र आहे, ॿियनि जे लाइ जेको आहे सो जज आहे। सो ॿियनि ते ख़बरूं तबसरा कंदो, उनजे करे वांदो जो आहे त पोइ मुखालफ़त बि थींदी, तनक़ीद बि थींदी, गिला गिबत बि थींदी, रुकावटूं बि थींदियूं, रंडकूं बि थींदियूं। पर उन्हनि समूरनि रंडकुनि खे मां पार पए त उहा ई कामयाबी आहे, मज़बूत इंसान जी उहा ई निशानी आहे, ज़हनी पुख़्तगी जी, मुस्तक़िल मिज़ाजी जी। बाक़ी माण्हुनि मुआशिरे जी तनक़ीद, मुखालफ़त खे ॾिसी उहे कंदा, उहे न मुड़ंदा। उन्हनि जो इहो धंधो आहे, उन्हनि जो इहो कारोबार आहे, उन्हनि खे ॿियो कमु खपे ई कोन। चांहि जेका अधु कोप ते, उहो जेको आहे सो कलाकनि जा कलाक जेके वेठा आहिनि, उहो घर हुनखे चवनि त सौदो वठी आ, सौदो विसरी होटल ते वेही रहियो, हुनखे घर जो सौदो यादि कोन्हे त हुनखे बाक़ी ॿियो कहिड़ो कमु कंदो, हुनखे ॿियो कमु ई कोन्हे मुखालफ़त तनक़ीद करण खां सवाइ। छो जो मख गंद ते वेहंदी आहे, चूंडे चूंडे गंदी शइ ते वेहंदी न, त केॾी बि माण्हू में ख़ूबियूं हुजनि, ख़ासियतूं हुजनि, उहो हुनखे नज़र न ईंदियूं, हुनखे खामियूं ऐं ग़लतियूं हुन में नज़र ईंदियूं, पाण जो पाण फ़रिश्तो थींदो। सो माण्हुनि जी मुखालफ़त तनक़ीद जी परवाह न करणु खपे ऐं पंहिंजी हिकिड़े मक़सदु ख़ातिर, मंज़िल ख़ातिर, हिकु कामयाबी ख़ातिर उनखे वधंदो रहे, मुस्तक़िल मिज़ाजी सां अॻिते वधंदो रहे। ऐं नाकामी जेकी आहे उहो उन ते त पोइ तनक़ीद थींदी, जॾहिं कामयाबी थींदी पोइ हुनजा केतिरा ई माइट पैदा थी वेंदा कामयाबी जा, पोइ सभु केरु चवंदो त असांजो माइट आहे। पर नाकाम हूंदो त को बि हुनखे पंहिंजो न कंदो। कामयाबी जा केतिरा रिश्तेदार माइट पैदा थी वेंदा ऐं पोइ सभु उन जे वेझो थी वेंदा, पर नाकामी थींदी त पोइ को बि उनजे वेझो न ईंदो। सो हुनजे करे तव्हां अकेला न आहियो, जेके नाकाम आहियो, मायूस आहियो त अकेला आहियो, पर जेकॾहिं कामयाबु आहियो
मंज़िल माणियो था त पोइ तव्हांजा केतिरा ई वरी पोइ हुजूम पोइ वरी गॾिजी वेंदा, न त हुजूमनि में बि तव्हां अकेला ई हूंदव।